प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। आस्तर आस्तर 5 खां 6 बाब। मर्दकी लाइ इनाम। राणी आस्तर तमाम घणी बहादुर हुई। बग़ैर दावत जे वो फारस जे बादशाह साम्हूं हली वई। इएं करण सां हुन पंहिंजी जान खतरे में विझी छॾियो, पर हुन इएं कयो छो त हू पंहिंजी क़ौम यहूदियन खे बचाइण चाहींदी हुई। बादशाह अखबीरियस पंहिंजे तख़्त ते वेठो हो। हुन आस्तर खे ईंदे ॾिसी वरितो। हुन पंहिंजे सुनहरी असा हुन जे तरफ़ वधायो, जंहिंजो मतलब हो त हुनखे अंदर अचण जी इजाज़त आहे। राणी आस्तर, तूं हिते छो आई आहीं? तूं छा थी चाहीं? मुंहिंजा बादशाह सलामत, महिरबानी करे अॼु हमान सां गॾु मूं वटि मानी खाइण अचो। नौकर, तूं जल्दी वञी हमान खे वठी अच। राणी असांखे मानी ते सॾियो आहे। आस्तर हुननि लाइ मज़ेदार मानी तयारु कई। राणी आस्तर, छा तूं अञा कुझु वधीक थी चाहीं? मां तोखे पंहिंजी अधु बादशाही ताईं ॾेई सघां थो। महिरबानी करे तव्हां सुभाणे वरी हमान खे वठी मानी ते अचिजो, तॾहिं मां तव्हांखे पंहिंजी ख़्वाहिश ॿुधाईंदसि। हामान घणो मुतमिन हो ऐं वॾी ख़ुशी सां पंहिंजे घर वापसि वियो ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण लॻो। मां केतिरो वॾो ऑफिसर आहियां, मूंखे बादशाह सां गॾु राणी मानी ते सॾियो। सिर्फ़ मूंखे सुभाणे वरी बि सॾियो वियो आहे, पर हिकु ॻाल्हि मूंखे अञा बि ॾुख ॾेई रही आहे। मर्दकी मूंखे सजदो नथो करे। तूं छा तो खेस ईअं ई छॾींदे? खेस फाए ते चाढ़े छॾ उन यहूदी खे। आस्तर खे ख़बर न हुई त हामान हुन जे माटेले पीउ लाइ फाए जो फंदो तयारु कयो हो। इहो फंदो 80 फुट ऊंचो हो, पर ख़ुदा हुनखे ॾिठो। हू हुक्मरानी करे थो ऐं हुन करे हुन बादशाह अखबीरियस खे सारी राति सुम्हण न ॾिनो। खादमो, मां सुम्ही नथो सघां। मुंहिंजी तारीख़ लिखण वारी किताब खणी अचो ऐं हुनमें जेके कुझु थियो आहे वॾे आवाज़ मां पढ़ो। तारीख़ वारी किताब मां ख़बर पई त मर्दकी बादशाह खिलाफ़ थींदड़ साज़िश खे रोकियो। मर्दकी खे उन जे एवज़ में कहिड़ो इनाम ॾिनो वञे? कुझु बि न ॾिनो वियो। अॻे ॾींहुं हामान महल में आयो। हू बादशाह खां मर्दकी खे फाए ॾियण जी इजाज़त वठणु चाहींदो हो। हामान, उन माण्हू खे छा ॾियणु खपे जंहिं ते बादशाह महिरबानी करणु चाहे? हामान खे पको वेसा हो त बादशाह हुनखे इनाम ॾियणु चाहे थो। हिन खे बादशाह जो लिबास पाराइणु खपे ऐं ताज ऐं बादशाह जे घोड़नि मां हिकु ते विहारणु खपे ऐं शहर में घुमाइणु खपे ऐं बादशाह जो हिकु खादिम हिन सां गॾु गॾु हले ऐं ऐलान कंदो वञे त हीउ उहो माण्हू आहे जंहिंखे बादशाह इज़त ॾियणु चाहे थो। हामान, मर्दकी लाइ ईन कर। हामान जे मुंह जो रंग अछो थी वियो। अॻे कहाणी में तव्हां ॿुधंदा त बाइबल जी ही कहाणी कीअं जारी रही। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।